हैदराबाद जे समूरे सहाफ़ती तंज़ीमनि तरफ़ां जोड़ियल जर्नलिस्ट जॉइंट एक्शन कमेटी मुख़्तलिफ़ सिंधी उर्दू अख़बारुनि ऐं टीवी चैनल्स मां सहाफ़िन, फोटोग्राफ़रनि, कैमरामैननि ऐं ॿियनि मीडिया वर्करनि जी जबरी बरतरफ़ी ते सख़्त ॻणती जो इज़हार कंदे इन अमल खे मीडिया में कमु कंदड़नि लाइ माशी क़त्ल आम करार ॾींदे फ़ैसिलो कयो वियो आहे त इन जबरी बरतरफ़ियुनि ख़िलाफ़ हर आइनी ऐं क़ानूनी रस्तो इख़्तियार करण समेत मुल्कगीर एहतजाजी तहरीक हलाइण जो लाइ अमल जोड़ियो वेंदो। इन सिलसिले में जॉइंट एक्शन कमेटी जो सदायल इजलास अॼु हैदराबाद प्रेस क्लब में थियो, जंहिंमें हैदराबाद प्रेस क्लब जे सदर नासिर शेख, HUJ जे सदर जे प्रकाश मोराणी, बाल मलाह प्रेस क्लब जे जनरल सेक्रेटरी रऊफ चांडियो, HUJ अगवान फरहान आफंदी, तजम्मल हुसैन, सीनियर सहाफ़ी अली हसन, सुहेल सांखी, हुसैन खान, एजाज लगारी, जानी खासकेली, न्याज विघ्यो, अशोक शर्मा, अरशाद चन्ना, शिराज भट्टी, अल्ताफ कोहाटी, नसीम कुरैशी, इरफान उर्फी, हारून आराई, नदीम खावर, सलीम जई, अकरम शाहिद समेत ॿियनि सहाफ़िन, कैमरामैननि ऐं फोटोग्राफरनि जी वॾे अंग में शिरकत कई। इजलास में मुख़्तलिफ़ सिंधी ऐं उर्दू प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे इदारनि मां मीडिया वर्करनि जी जबरी बरतरफ़ियुनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कंदे अॻवाननि चयो त मीडिया मालिकनि जी अहिड़ी मीडिया वर्कर दुश्मन अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कजे थी। हिननि चयो त मीडिया मालिकनि मीडिया इंडस्ट्री में बहरान जो बहानो बणाए नंढनि वर्करनि खे नौकरियुनि मां निकाली ॾेई रोडनि ते आणे एहतजाज करण ते मजबूर कयो आहे। मीडिया मालिकनि जे असासनि जी बि छंड-छाण कई वञे त उन्हनि इहे असासा कीअं ठाहिया। इजलास में वफ़ाक़ी हुकूमत ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालबो कयो वियो त मीडिया मालिकनि जी असासनि जी जांच कराए मीडिया जे वर्करनि जी जबरी बरतरफ़ियुनि जो नोटिस वठी अज़ालो कयो वञे। सिंध अवामी मार्च जी अॻवानी कंदड़ मोहम्मद अली शाह ख़िताब कंदे हुकूमत खे चितारींदे चयो त हाणे असां सिंधु ते कालाबाग डैम ऐं भाषा डैम समेत को बि डैम क़बूल न कंदासीं ऐं सिंधु दरिया ते डैम ठाहिण बदिरां दरिया खे संदसि आज़ाद वहिकिरे जो हक़ ॾिनो वञे। असीं सम्झूं था त सिंधु ते वधीक डैम ठाहिण हिकु ख़तरनाक बेवकूफ़ी ऐं वॾो जुर्म साबित थींदो। काफ़िले में कराची इंडिजीनियस राइटर्स फोरम जे अॻवान ख़ुदा ॾिनो शाह, गुल हसन कलमती, गुलाम रसूल बलोच, सिंध राइटर्स फोरम जे दस्तगीर भट्टी, मुज़फ़र चांडियो, नूर मोहम्मद मेमण, अवामी तहरीक जे सतार गोपांग, अंब गोपांग ऐं शाइर गफ़ूर शाह पिणु शामिल हुआ ऐं पैदल मार्च कयो। ही हुई हिन वक़्त जी अपडेट। वधीक अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो www.voiceofsindhnews.com ते लॉगिन थियो ऐं अपडेट रहो।